प्रोग्राम हाल हक़ीक़त में भलीकार। दोस्तों, दुनिया के खुशहाल ऐं तरक़ीअ ते गामन ॾिसी मुंहिंजी दिलि बि चाहींदी आहे त शाल सिंध ऐं हिन जा मारोड़ा सुख सलामती प्यार ऐं पाबो सां दुनिया वांगुरु खुशहाल ख़ुशियूं माणनि ऐं सभु मौजूं ऐं मस्तियूं कनि। जीअं दुनिया जा सुधरियल मुल्क ख़ुशहालीअ सां जीअनि पिया ऐं उतां जो आवाम खुशहाल नमूने सां ज़िंदगी गुज़ारे पियो, तंहिंजे खुशहालीअ जी कामरानी ऐं कारण उतां जी रियासत जो अहम किरदारु आहे। ख़ासि तौर यूरोप में कानून जी हुक्मरानी आहे, अवाम उन जे मातहत हले थो। उतां जी रियासत कानून जो पासदारी बणियलु आहे। अवाम सुख ऐं सलामती सां शानदार नमूने जीए पियो। उते कंहिं बि वक़्तु आंधी मांधी तव्हांजो दिलि चाहे बयाबान सुनसान इलाइक़े ॾांहुं बेखौफ़ सफ़र करणु चाहियो त करे सघो था। को बि लुटेरियूं फोरू रस्ता रोक करे तव्हांजा खीसा ख़ाली करण जी जुरत नथो करे सघे, छो त मुजरम खे ख़बर आहे त कानून जी पकड़ खां हू बची न सघंदो। तंहिं करे हू मुजरम बि अहिड़ी हरकत करण जी जुरत न कंदो आहे। पर अफ़सोस, असांजी रियासत 358 बल्दिया फैक्ट्री में सड़ंदड़ मिस्किन मज़दूरनि जे बेगुनाह रूहनि खे तस्कीन ॾेई न सघी। कॾहिं शहरनि में दहशतगर्दी त वरी कॾहिं ॻोठनि में दाड़ियल गर्दी। सभु फोर्सिस वसीला सिंध में हुजण जे बावजूदि बि ज़ियान पिया थियनि। रुगो रोज़ राड़ो अॻवाऊं क़त्ल रत जी रांदि असांजो नसीब बणिजी पई आहे। हिन वक़्तु सिंध जे शऊर ऐं साञा विंद सोच रखंदड़ क़ौम परस्त अॻवाननि ऐं सभिनी मकतबे फ़िक्र जे इंसानदोस्तनि खे अॻिते अचणु पवंदो। दाड़ियलनि जी पुठभराई कंदड़ सरदारनि जे इख़्लाक़ी ज़ाती सियासी बाइकाट करे सिंध जे अमन ख़ातिर ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ अॻियां अचणु घुरिजे त जीअं सिंध को सुख जो साहु खणी सघे।